नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जे वारसनि जो अॼु 3 ॾिहाड़े बि क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो जारी आहे। क़ौमी शाहराह ते धरणे सबबि सिंध ऐं पंजाब विच में ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी क़ौमपरस्त जमातुनि समेत सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई आहे। ॻोठाणनि तरफ़ां केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। संदन चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। जेसिताईं बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो तेसिताईं धरणो जारी रखियो वेंदो। ॿिए पासे सिंध एक्शन कमेटी पारां नवाब अली मोहम्मद वाक़िए ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं सुभाणे शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जे वारसनि जो अॼु 3 ॾिहाड़े बि क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो जारी आहे। क़ौमी शाहराह ते धरणे सबबि सिंध ऐं पंजाब विच में ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौमपरस्त सियासी जमातुनि तोड़े ॿियनि वरियंग में शिरकत कई आहे। ॻोठाणनि तरफ़ां केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। संदन चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। जेसिताईं बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो तेसिताईं धरणो जारी रखियो वेंदो। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जे वारसनि जो अॼु 3 ॾिहाड़े बि क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो जारी आहे। क़ौमी शाहराह ते धरणे सबबि सिंध ऐं पंजाब विच में ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी क़ौमपरस्त जमातुनि समेत सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई आहे। ॻोठाणनि तरफ़ां केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। संदन चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। जेसिताईं बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो तेसिताईं धरणो जारी रखियो वेंदो। ॿिए पासे सिंध एक्शन कमेटी पारां नवाब अली मोहम्मद वाक़िए ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं सुभाणे शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। नवाब अली मोहम्मद मां तव्हांखे आगाह कयूं पिया जिते ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जे वारसनि जो अॼु 3 ॾिहाड़े बि क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो जारी आहे। क़ौमी शाहराह ते धरणे सबबि सिंध ऐं पंजाब विच में ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी क़ौमपरस्त जमातुनि समेत सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई आहे। ॻोठाणनि तरफ़ां केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। संदन चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। जेसिताईं बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो तेसिताईं धरणो जारी रखियो वेंदो।